टंडोला यार म्यूनसिपल कमेटी वार्ड नंबर 1 में बाय इलेक्शन जो मरहलो जारी। पीपल्स पार्टी जी टिकट ते इलेक्शन विढ़ंदड़ उम्मीदवार जफर सिंहड़ो खिलाफ सेशन जज वटि दरख्वास्त दाखिल। आज़ाद उम्मीदवार सहाफ़ी इम्तियाज़ खासकेली पीपी उम्मीदवार खिलाफ इलेक्शन ट्रिब्यूनल में दरख्वास्त दाखिल करे वरिती। सेशन जज पीपी उम्मीदवार ऐं रिटर्निंग ऑफिसर खे नोटिस जारी करे छॾिया। सुभाणे 18 अक्टूबर ते पीपी उम्मीदवार जफर सिंहड़ो खे कोर्ट में पेश थियण लाइ पाबंद कयो वियो, जॾहिं त सहाफ़ी इम्तियाज़ खासकेली चयो त पीपी उम्मीदवार इलेक्शन में हिसो वठण लाइ जमा कयल फॉर्म में पंहिंजी मिल्कियत लिखाई आहे। पीपल्स पार्टी जे उम्मीदवार पारां लिकायल असासनि जा तफ़सील इलेक्शन ट्रिब्यूनल खे जमा कराया आहिनि। उमेद आहे त कोर्ट सॻोरी इलेक्शन लाइ भञकड़ी कंदड़ पीपी उम्मीदवारनि जा फॉर्म रद्द कंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।